दोस्तों हिकिड़ी गुज़ारिश आहे पंहिंजे उन्हनि सभिनी नौजवाननि खे जेके मोबाइल यूज़ कनि था। स्पेशली अॼुकल्ह जेको हिकिड़ो ग्रुप आहे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ सूबनि जे अंदरि उहे अव्हांखे कॉल कंदा ऐं अव्हांखे अहिड़े तरीक़े सां ॻाल्हाईंदा तमामु प्यार मोहबत सां ऐं तमामु घणो हुजत सां ऐं अव्हां सां जल्दी जल्दी जेको आहे सो अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा जो तव्हांखे एतिरो मुखियो ई न मिलंदो जो तव्हां इन शइ खे पक कयो त हू केरु थो ॻाल्हाए या त हू तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हांजो को माण्हू असां वटि जेको आहे सो थाणे ते आहे ऐं हीअ क़ैद आहे हिन क्राइम में मुलविस आहे ऐं हिन खे जेको आहे असीं अॻिते जेको आहे सो चालान करण वारा आहियूं। इन लाइ बहितर इहो आहे जेकर तव्हां पंहिंजे ॿार खे भाउ खे पुट खे बचाइणु चाहियो था त उन हवाले सां अव्हां असांखे जेको आहे सो एतिरा पैसा मोकिलियो त असीं हिन खे छॾे ॾियूं। या कॾहिं कॾहिं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मैसेजिस ईंदा आहिनि, कॉल ईंदियूं आहिनि त मां फलाणी माई थी ॻाल्हायां ऐं जेको आहे मूंसां दोस्ती रख या अहिड़े क़िस्म जा मैसेज पोइ वरी उनखे घुराए अक्सर उहे माण्हू अगवा कया वञनि था। सिंध जे अंदरि ऐं पंजाब जे अंदरि इन केसिस जी जेकी रिपोर्ट थियण जा जेको शरह आहे उहो तमामु घणी आहे। हिन वक़्तु हर माण्हू वटि मोबाइल आहे ऐं हर माण्हूअ ताईं एक्सेस थिए थी। जेके हैकर आहिनि विच में उहे अव्हां खां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ टाइमनि ते कॉलूं करे अव्हांखे बेवकूफ़ बनाए या त अव्हांजे नंबर जी पिन कोड घुरंदा आहिनि जेकॾहिं उन जा अकाउंट मुख़्तलिफ़ बैंकुनि में हूंदा आहिनि। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सिंध जे अंदरि हिन वक़्तु इहो रुझान तमामु घणो हली रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हू जेको आहे सो उन्हनि ठगनि खां ठगिजी रहिया आहिनि। महिरबानी कयो कंहिं बि हवाले सां पंहिंजी का बि डेटा कंहिं सां बि शेयर न कयो। अगरि अव्हांखे का फ़ोन अचे थी त उन सां क़तई तौरु पंहिंजो NIC नंबर, अव्हां पंहिंजी डेट ऑफ बर्थ, पंहिंजी मदर जो नालो ऐं को पिन कोड या 4 डिजिट जो अगरि अव्हां खां पुछनि था अव्हांजी मोबाइल ते आयो आहे त उहो असां सां शेयर कयो। त अहिड़े कंहिं क़िस्म जी शइ खे शेयर करण जी क़तई तौरु अव्हांखे ज़रूरत न आहे। इहो अव्हां सां ठगी थिए पई, फ्रॉड थिए पियो। ऐं जेकॾहिं अव्हांखे का माई जे आवाज़ सां तव्हांखे हिरकाए थी, दोस्ती लाइ चवे थी ऐं अव्हांखे चवे थी ऐं फलाणे ॻोठ में आहियां या फलाणे शहर में आहियां, अचु त हितां निकिरंदासीं, मां अॻह खणंदसि, पैसा खणंदसि, पंहिंजे घरां निकिरां थी। त अहिड़े कंहिं बि क़िस्म जी का बि शइ अगरि अव्हां सां शेयर थिए थी, अव्हां सां का गुफ़्तगू थिए थी त उन खां शदीद परहेज़ कयो। अव्हांजे अॻवा थियण जा चांसिस आहिनि। इन खां हटी करे अगरि अव्हांखे को मैसेज करे थो त अव्हांजो टोकन निकितो आहे, अव्हांजो प्लाट जो टोकन निकितो आहे, अव्हां हेतिरा पैसा जमा करायो त असां उनजी रजिस्ट्रेशन मोकिलींदासीं। अहिड़े कंहिं बि क़िस्म जी का बि हिन मुल्क जे अंदरि को बि लॉटरी जो सिस्टम कोन्हे, को का बि जेको आहे सो अहिड़ो पैकेज कोन्हे को जो माण्हू घर वेठे उनजा प्लाट निकिरनि, घर वेठे उनखे ज़मीन मिल्कियतूं मिलनि। या अहिड़े मुल्क जे अंदरि अहिड़ियूं औरतूं जेके औरत जे मर्द थी करे औरतुनि जो आवाज़ सां तव्हां सां ॻाल्हाइनि था। अहिड़ो मुल्क आहे जंहिंजे अंदरि तव्हांजे फुरजण जा लुटजण जा जेके आहिनि उहे तमामु घणा जेको आहे सो मेथड यूज़ थियनि था ऐं अव्हां फुरिजी वञो था। त नौजवाननि खे स्पेशली रिक्वेस्ट आहे त महिरबानी कयो अव्हां वटि इन क़िस्म जा के मैसेज अचनि था नौजवान त कम अज़ कम उन ते तवजह न ॾियो, उन सां ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत कान्हे का। ऐं जेके वॾी उमिरि जा माण्हू आहिनि जंहिंजा बैंक जे अंदरि अकाउंट आहिनि उहे महिरबानी करे 4 डिजिट NIC, मदर जो नालो ऐं पंहिंजी डिटेल कंहिंसां शेयर न कनि। बाद में हिन मुल्क जे अंदरि असां वटि जेके साइबर क्राइम जा जेके कानून आहिनि या इन करे साइबर क्राइम ते जेको पुलिस कमु करे पए उहो एतिरो असरअंदाज़ थियण जहिड़ो या सुठो असराइतो न आहे ऐं अव्हांखे उन शइ जी मोट न मिलंदी। त महिरबानी कयो पाण खे महफ़ूज़ रखो, अॻवा थियण खां महफ़ूज़ रखो, कंहिं बि क़िस्म जे फ्रॉड थियण खां पाण खे महफ़ूज़ रखो ऐं अमुन में रहो ऐं कंहिं बि ग़लति तरीक़े सां अॻिते वञण जी या तरक़ी करण जी कोशिशि न कयो। पाकिस्तान ज़िंदाबाद।